ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। मां आत्मा ब्रिकुटी जे विच में वेठी हाँ। निराकार बाप खे मां याद थी करा। हाणे मां आत्मा बाबा जा मां वाक्य थी ॿुधां जेका श्री बाबा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ॿुधाया अथई। ओम शांति। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे ॿारनि खे कंहिंजो ज्ञान ॾियण आयो आहे? आत्मा जो। आत्माउनि खे स्वयं जे बारे में ॿुधाइण परमात्मा आयो। परमात्मा ख़ुदि जी पहचान ॾियण मथां खां हेठि ईंदो आहे। परमात्मा चईंदो आहे कि मां तव्हांखे स्वयं जी पहचान ॾियण हर 5000 साल में हिकु बार ईंदो आहे। परमात्मा जी यथार्थ पहचान सां आत्माउनि खे प्राप्ति थींदी आहे। छो जे अञा ताईं त असां भॻवान खे कण कण में, तू में, मूं में, मूर्तियुनि में, ग्रंथनि में, शास्त्रनि में, तीर्थनि ते, नदियुनि में, पाणियुनि में, जीव जंतु जानवरनि में, प्रकृति में भॻवान खे ढूंढदा हुयासीं। यही कंदा हुयासीं न। भक्ति मार्ग में माण्हू भॻवान खे इन रीति यादि कंदो आहे न, मूर्ति जे ज़रिए, पाणी जे ज़रिए, सूर्य चांद जे ज़रिए। इन रीति माण्हू भॻवान खे यादि था कनि। कोई त माण्हू जीअं सिख ग्रंथ जे रूप में भॻवान खे यादि कंदा आहिनि। ग्रंथनि खे सुम्हाईंदा आहिनि, उथाईंदा आहिनि, उन्हनि खे ई भॻवानु सम्झी वेठा आहिनि। लेकिन बाबा चए थो कि ॾिसो, मां कोई मुंहिंजो कोई अहिड़ो रूप थोड़ी आहे। मां कोई प्रकृति जहिड़ो आहियां न, सूर्य चांद जहिड़ो मां आहियां न, मां पाणी जहिड़ो बि न आहियां। मां के जेके बि कृष्ण, राधा, राम, सीता मूर्तियुनि जे रूप में जो अलॻि अलॻि रूपनि में मूंखे यादि कंदो, मुंहिंजो ओड़ो बि रूप न आहे। न ई मां कोई पुस्तक में आहियां जो शास्त्र ग्रंथ पढ़ंदा आहिनि। कि माण्हू उन्हनि शास्त्रनि ग्रंथनि खे बि हिकु मनुष्य जीअं हुननि खे संभाले रखंदा आहिनि। उन्हनि जे लाइ अलॻि जॻह, उन्हनि खे उथाईंदा, सुम्हाईंदा आहिनि। पर बाबा चए थो कि मुंहिंजो रूप इहो आहे ई न, मां अहिड़ो आहियां ई न। हाणे मां तव्हांखे मथां खां हेठि पंहिंजी यथार्थ पहचान छो ॾियण आहियां? छो जे तव्हां मूंखे अलॻि अलॻि नाम रूप, अलॻि अलॻि ज़रिए सां यादि कंदा आया आहियो न, त उन सां तव्हां आत्माउनि खे कोई प्राप्ति नथी थिए। दुनिया में दुख अशांति वधंदो ई थो वञे। त हिन करे बाबा हाणे असांखे यथार्थ पंहिंजी पहचान ॾियण आयो आहे। चए थो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजो सभु दुख अशांति सभु दूर थी वेंदो। तव्हां आत्माउनि खे जो प्राप्ति खपे, शक्तियुनि जी, गुणनि जी, धन जी, ज्ञान जी, सम्झ जी, भॻवान खे इन करे त यादि कंदा आहियूं न। अलॻि अलॻि देवियुनि खे, अलॻि अलॻि मूर्तियुनि खे, अलॻि अलॻि इच्छाउनि जे लाइ, अलॻि अलॻि प्राप्ति जे लाइ मनुष्य आत्मा यादि थो करे। लेकिन बाबा चए थो एतिरी महिनत करण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। मुंहिंजे निराकार में ई सभु शक्तियूं, गुण, ज्ञान सभु आहे। सोचो हिकु निराकार बिंदी जो अखियुनि खां ॾेखारे में नथो ॾे, हुन परम पिता परमात्मा में उहो बिंदी में सभु कुझु आहे जो मुंहिंजो आत्मा खे खपे। असांजी आत्मा हिन शरीर जे अंदरि वेठी आहे। उहो न जेकी ॾेखारे में नथी ॾे, उनजी केतिरी इम्पोर्टेंस आहे न। जंहिंजे इन शरीर में न हुजण जे कारण शरीर खे माण्हू ज़्यादा देरि रखंदो ई न आहे। अगरि शरीर मां आत्मा निकिरी वञे त छा चईंदा आहिनि माण्हुनि की खणो, बसि टाइम फिक्स करो, हिननि खे खणो ऐं हुनखे जलाए छॾींदा आहिनि। हिकु आत्मा में ई सभु कुझु आहे न। असांजो संस्कार, स्वभाव, आत्मा जी शक्ति सां मां ॻाल्हाए थी सघां, ॿुधी थी सघां, ॾिसी थी सघां, खाई थी सघां, पी थी सघां। एॾा सारा जो असां संबंध निभायूं था, एॾी सारी जो महिनत करूं था, उहो मां आत्मा थी करां।
त उहो ई मुंहिंजी आत्मा खे जेको बि खपे, सुख शांति संपत्ति सम्झ, मुंहिंजी आत्मा में ई आहे। ॾिसो, सुख जी महसूस था, शक्तियुनि जी महसूस केरु कंदी आहे? शक्तियूं बि आत्मा में हूंदियूं आहिनि, गुण बि आत्मा में हूंदा आहिनि। जो महसूस त शक्ति हूंदी आहे उहो बि आत्मा में हूंदी आहे। कोई आत्मा शरीर छॾे छॾे, उनजो शरीर त पंहिंजे साम्हूं वेठो आहे न, पियो आहे। उनखे खारायो, उनखे चूंडी पायो, उहो कुझु कंदी आहे? उनखे कोई उनजे साम्हूं डेड बॉडी जे साम्हूं कोई खिल जी ॻाल्हि चओ, उहो खिलंदी? न खिलंदी। न त केरु थी खिले, केरु थी ख़ुशि थिए, कंहिंखे तो दुख थिए, कंहिंखे सुठो ऐं कड़वो मिठो टेस्ट केरु थी वठे? आत्मा थी वठे। त आत्मा में ई सभु कुझु आहे न, ऐं उन आत्मा खे असां ॼाणंदा न आहियूं। उहो ई परमात्मा जो बिंदु रूप आहे, हुन बिंदु रूप में ई सभु कुझु आहे। असां अलॻि अलॻि रीति सां अलॻि अलॻि प्राप्ति जे लाइ अलॻि अलॻि ॾींहुं अलॻि अलॻि देवी देवताउनि जा रूप ठाहे अलॻि अलॻि रीति सां भॻवान सां प्राप्ति करण लाइ उनखे यादि था करूं, लेकिन उन सां कुझु प्राप्ति त थींदी न। छोजी जेसिताईं असां ख़ुदि खे बिंदु सम्झी हुन बिंदु खे न यादि कंदासीं, तेसिताईं आत्मा में उहा प्राप्ति थींदी न आहे। ॾिसो, सुख कंहिंखे खपे? असां चईंदा आहियूं न, सभु कुझु आहे लेकिन आत्मा खे सुख न आहे। भले केतिरी बि शांत जॻह में तव्हां हली वञो त बि चईंदा आहिनि असां भले केतिरी बि शांत अहिड़ी जॻह में वियासीं, मन खे शांती नथी मिले। सॼो ॾींहुं शांती में वेठा आहियूं, मन नथो शांत थिए। मन कंहिंमें आहे? आत्मा में। हाणे आत्मा खे शक्ति खपे कि मन खे शांत करे सघे, उनजे लाइ असांखे शांती सां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणो। त बाबा हाणे मथां खां हेठि स्वयं जी पहचान छो ॾियणु आयो आहे? छो जी आत्माउनि खे हाणे कोई शक्ति, कोई गुण, कोई सम्झ न आहे, जंहिंजे कारण आत्माऊं परमात्मा खे घड़ी घड़ी छा थी करनि? यादि थी करनि। बाबा चवनि था हाणे मां पंहिंजी आत्माउनि ॿारनि जे लाइ मथां खां हेठि आयो आहियां, मां शरीरनि जे लाइ न आयो आहियां। मुंहिंजी आत्माऊं ॿार ॾाढे समय खां दुखी आहिनि, मूंखे सॾु थी करनि न, हिन करे हाणे मां मथां खां हेठि पंहिंजी आत्माउनि जे लाइ नई दुनिया ठाहिणु आयो आहियां। मूंखे मथे मथे पुकार अचे बि कि मुंहिंजियूं आत्माऊं मूंखे चवनि थियूं सॾु थी करनि, न त उन्हनि खे सुठो शरीर आहे रहण लाइ। आत्मा जो रहण स्थान त शरीर आहे न त शरीर कोई उन्हनि जो सुठो आहे छो जी रोगी बीमारी। भले असां चऊं था असांजो शरीर ॾाढो सुंदर आहे, असां शरीरनि खे केतिरो सजायूं खारायूं पीआरायूं, लेकिन त बि रोग बीमारियूं त आए दिन कुझु न कुझु त थींदो ई रहंदो आहे, ऐं नई नई बीमारियूं थी निकिरनि। न त हिन शरीर जे लाइ रहण जे लाइ उथण जे लाइ कोई सुठो घरु, कुझु सुठी खाइण पीअण जी चीजूं, न ही घर संपत्ति एॾी सुठी सतयुग जे हिसाब सां त कुझु बि न आहे न। त हाणे बाबा असां आत्माउनि जे लाइ नई दुनिया ठाहिणु आयो। बाबा चए थो तव्हां आत्माउनि खे सतयुग में नयो घरु, सुठो शरीर बि मिलंदो रहण लाइ, छो जी आत्मा जो घर इहो शरीर आहे। असां त शरीर जाते रहे थो उतां जी जॻहियुनि खे साफ़ सुथरो करूं था न, पर आत्मा जो जेको शरीर घर आहे, उन घर भई भल कहिड़ो बि ठहियलु आहे, लेकिन आहे त विकारनि जो ठहियलु न, विकारनि जो ठहियलु त बांस ईंदी रहंदी आहे। कीअं शरीर खे बि असां घड़ी घड़ी साफ़ कंदा रहंदा आहियूं, छो जी मैला थी रहंदी, किथे आत्मा सुठो प्रधान शरीर में रहंदी हुई। फर्स्ट क्लास सत्वनि जो शरीर हुयो आत्मा खे सतयुग में, ऐं किथे हाणे आत्मा खे विकारनि वारो शरीर रहण लाइ मिलियो। त हिन करे बाबा हाणे आत्माउनि जे लाइ नई दुनिया ठाहिणु आयो आहे, जिते आत्माउनि खे सुठो सुठो प्रधान तत्वनि जो ठहियलु उहो शरीर बि हूंदो, उते हर प्रकार जी सुख जी सुविधाऊं हूंदियूं। कंहिंखे? आत्मा खे। ॾिसो सत्युग त्रेता में हिन समय त आत्मा जी कोई वैल्यू ई न आहे, आत्मा जी कोई पहचान ई न आहे। आत्मा खे अंदरि केॾी दुख परेशानी थिए थी, हुनजे लाइ कंहिंखे समय ई न आहे। लोग पंहिंजे देह जे अभिमान में थी करे देहनि जे लाइ सभु कुझु थो करे, देह जे लाइ कमाए थो, देह जे लाइ उनखे सवारे कपिड़ा आदि थो वठे, सुठो खाइण पीअण वग़ैरह देह जे लाइ त करूं था न,
लेकिन अंदरि आत्मा जो आहे उनखे प्राप्ति थियणी आहे निराकार खे यादि करणी त असां हुनखे निराकार सां जॾहिं बि असां पंहिंजो बुद्धि योग टिकाए नथा सघूं छोजी असांखे पहचान ई न आहे। हिकु सेकेंड बि भले असां कुझु बि पाठ पूॼो भक्ति करूं था लेकिन असांजो मन त हुन में नथो टिके न। मन में जंहिंखे प्राप्ति खपे उहो त लॻे ई नथो हुन भक्ति आदि में कहिड़े बि रूप में असां भॻवान खे यादि करूं मन त लॻे ई नथो, आत्मा खे प्राप्ति त थिए नथी। त असां बाबा चए थो हाणे स्वयं खे पहिरियों हिन देहिक दुनिया खां पंहिंजो बुद्धि योग हटायो कि मां बि आत्मा निराकार आहे, मुंहिंजो बाप बि निराकार आहे। हाणे निराकार सम्झी करे हुन निराकार खे यादि कंदासीं न तॾहिं असांजी आत्मा में उहो प्राप्ति ईंदी। बाबा चए थो हिकु सेकेंड बि अगरि तव्हांखे ॿियो समय न हिकु सेकेंड बि असां सभु कुझु भुलिजी करे अखियूं खोले करे, अखियूं बंदि न करणियूं आहिनि हिन में, अखियूं खोले करे मां हिकु सेकेंड बि स्वयं खे हिते निराकार आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कयो त आत्मा खे ॾाढी सारी शांती शक्तियूं मिली वेंदी आहे छोजो उहो त आहे ई सर्वशक्तिवान। त हाणे बाबा असांखे ॾाढी सहज ॻाल्हि थो ॿुधाए छोजी बाबा चईंदो आहे ॾाढे समय खां तव्हां महिनत करे ॾिठी अथव न, हाणे मां तव्हांखे सभु प्रकार जी महिनत खां छुड़ायां थो, सभु प्रकार जी दुख अशांति खां छुड़ाइण जो रास्तो तव्हांखे ॾाढो सहज रीति थो ॿुधायां। कोई खे बि क्रोध ईंदो आहे त चईंदा आहियूं न हिन में भूत आयो आहे, त असली भूत कहिड़ा आहिनि? इहे काम क्रोध लोभ मोह अहंकार। हाणे हिननि भूतनि खे भगाइणो आहे। पूरी दुनिया में हिन समय भूतनि जो परछायो छायल आहे। कहिड़ा भूत आहिनि पूरी दुनिया में? काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, ये सभु भूत दुनिया में दिन प्रतिदिन ॿियो वॾा था थींदा वञनि। हाणे अहिड़ा भूत जो नज़र नथा अचनि मनुष्य आत्मा खे पंहिंजे कब्जे में करे वेठा आहिनि। ॾिसो वेठा आहिनि न वेठा आहिनि, पर मनुष्य पंहिंजे देह अभिमान में त पंहिंजे पाण खे ॾाढो वॾो थो सम्झे कि मुंहिंजे अॻियां कोई ज्यादा न ॻाल्हाए सघंदो आहे, मूंखे कोई हराए न सघंदो आहे, मुंहिंजे अॻियां कोई जीते न सघंदो आहे। मां केॾा अहंकार आहे न मनुष्य आत्मा में। लेकिन मनुष्य आत्मा खुदि कंहिंसां हारी आहे? हिन विकारनि सां। देह अभिमान जे वश थियण जे कारण हिन समय मनुष्य दुखी परेशान थी वियो आहे न। देह सां त असां केतिरो बि माण्हुनि जे अॻियां वॾो थी करे हलूं, लेकिन स्वयं खे असां आत्मा सम्झंदासीं त असां सोचूं कि मुंहिंजी आत्मा क्रोध खे नथी कंट्रोल करे सघे। आत्मा चाहे थी कि मां क्रोध न करां, सो चईंदा आहिनि क्रोध करे, चईंदा आहिनि न कि मां चाहियां त बि मां क्रोध न करां, लेकिन मां क्रोध करे छॾियो। मां चाहियां त बि मां कुझु बि उल्टो सुल्टो न ॻाल्हायां, मन खे ॾाढो कंट्रोल बि करां कि न सोचां उल्टो सुल्टो, सुठी ॻाल्हियूं सोचां, लेकिन मन ते कंट्रोल न आहे। असां आत्मायूं घड़ी घड़ी कंहिंसां था हारूं? हिन विकारनि रूपी भूतनि सां हारूं था। हिकु न सभी आत्माएं दुखी परेशान आहिनि न। कंहिंसां परेशान आहिनि? ये विकार रूपी भूत जो नज़र बि नथा अचनि। भई नज़र अचे त असां कंट्रोल करे सघूं, भई क्रोध भूत असांजे घर में ई न अचे। अहिड़ो गेट लॻाए छॾूं कि काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष असांजे घर में पुची न सघे। तो पूरी दुनिया गवर्नमेंट भी कोई न कोई अहिड़ो उपाय करे कि दुनिया में ये सभु भूत भॼी वञनि। लेकिन हिन भूतनि खे जेका नज़र ई नथा अचनि ऐं हवा मुआफ़िक हेॾे होॾे फैलनि था, सभिनि जे घर घर में सभिनि जी आत्माउनि खे पंहिंजे कब्जे में करे वेठा आहिनि। अहिड़नि भूतनि खे भॼाइण लाइ शक्ति बि एॾी ऊची खपे। उहा शक्ति खपे जेकी ॾेखारे में न ॾींदी आहे। हाणे भूत बि अहिड़ा आहिनि त शक्ति बि अहिड़ी खपे न। उहा कहिड़ी शक्ति आहे? परमात्मा शक्ति। निराकार परमात्मा खे जॾहिं मां आत्मा निराकार रूप में यादि कंदमि न त न परमात्मा सां मुंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति भरिजंदी वेंदी आहे कि विकार रूपी भूत
मुंहिंजी आत्मा खे पंहिंजे कब्जे में न करे सघंदा आहिनि, अर्थात मां हिननि जे कब्जे खां छुटजी वेंदी आहियां। अगरि मूं में शक्ति ज़्यादा वधंदी वेंदी त इहे मुंहिंजे घर में बि प्रवेश न करे सघंदा आहिनि। अगरि मूं में ज़्यादा शक्ति ॿी वधंदी त मुंहिंजे मोहल्ले में बि प्रवेश न करे सघंदा आहिनि। अगरि ज़्यादा शक्ति वधंदी त मुंहिंजे शहर में बि प्रवेश न करे सघंदा आहिनि। ईअं असांजी शक्ति जीअं वधंदी वेंदी परमात्मा खे यादि कंदे कंदे, उहो पूरी दुनिया मां ई विकार रूपी भूत भॼी वेंदा। त सोचो, भले असां कुझु बि करूं, अॼुकल्ह मनुष्य आत्मा कंहिंखे कुझु बि सुविधाऊं ढूंढे थी, अलॻि अलॻि चीजूं ठाहे थी, कंहिंखे अच्छा तव्हांखे हिन सां परेशानी अथव, वठो तव्हां ईअं करो ईअं करो। लेकिन इन विकारनि रूपी भूतनि खे भॼाइण लाइ सिर्फ़ु हिकु ई शक्ति कम में अची सघंदी आहे। कहिड़ी? परमात्मा शक्ति। ऐं उहो परमात्मा शक्ति खे असां धरती ते कीअं लाहे सघंदा आहियूं? स्वयं खे आत्मा सम्झी करे। ॾाढो सहज तरीक़ो आहे। जीअं ॾिसो, ॿ पॉइंट खे अगरि असां जॉइन कंदासीं, मिलाईंदासीं त ॿ पॉइंट मिली वेंदा न। जीअं तार हूंदी आहे, ॿिनि तारनि खे मिलाईंदा आहियूं त पोइ जाता करंट ईंदो आहे, उहो हिकु तार खां ॿी तार में फ्लो थींदो रहंदो, ईंदो रहंदो उहो करंट। ईअं ई परमात्मा में ॾाढी सारी शक्तियूं आहिनि, लेकिन उहा शक्ति पंहिंजी आत्मा में तॾहिं अची सघंदी आहे जॾहिं मां स्वयं खे पंहिंजो ओड़ो रूप सम्झां जो मुंहिंजो असली रूप आहे निराकार। उन रूप में स्वयं खे सम्झी करे उनखे निराकार रूप में यादि कंदमि त उन में जेकी शक्तियूं आहिनि उहे मूं में अची वेंदियूं। मूं में शक्ति ईंदी त मां विकार रूपी भूतनि सां छुटिजी वेंदमि। न केतिरो सहज पिया माण्हू त हिन क्रोध भूत खां भॼण लाइ छा छा कंदा आहिनि, मुख में कुझु चईंदा ई रहंदा आहिनि कि असांखे क्रोध न अचे, असांखे ईअं कोई विकार कोई परेशानी न अचे। लेकिन ॾाढो सहज तरीक़ो बाबा तो असांखे ॿुधाए। बाबा चए थो कि ॾिसो, आत्मा जी ताक़त केॾी वॾी आहे न, केॾी वॾी शरीर खे एतिरी नंढी आत्मा हलाए थी। ओम जो अर्थ थींदो आहे मां आत्मा, पोइ मुंहिंजो शरीर। ओम शांति मतलब मां आत्मा शांत स्वरूप आहे। हर हिक जे शरीर रूपी रथ में केरु वेठी आहे? आत्मा रथी वेठी आहे। घर जे धणी खे ई केरु न ॼाणंदो आहे। शरीर रूपी घर में आत्मा वेठी आहे, इन जे बारे में कंहिंखे पतो ई न आहे। आत्मा जी ताक़त आहे इन शरीर खे हलाइण जी। आत्मा खे इहो शरीर घड़ी घड़ी वठिणो पवंदो आहे, घड़ी घड़ी छॾिणो पवंदो आहे। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि न कि ॾिसो असांजो रोटी आदि बि पचे थी। कीअं थी पचे? आत्मा जी शक्ति सां थी पचे न। हिकु आत्मा सॼो ॾींहुं हिन आत्मा रूपी घर में वेही करे केॾा कम थी करे थी न। ॾिसे थी, खाए थी, पीए थी, ॿुधे थी, सोचे थी, पेरनि सां हले थी, पूरे एॾे वॾे शरीर खे हलाए थी सॼो ॾींहुं। जो खाऊं था उहो घड़ी घड़ी उहो डाइजेस्ट थी करे। त हिन करे बाबा चए थो आत्मा में शक्ति भरो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करे। अधु कल्प ताईं हिन आत्मा हिन दुनिया में ॾाढा सुख ॾिठा हुई। सतयुग में हिन शरीर, जेको बि शरीर असांखे सत्य त्रेता में मिलंदो, उन्हनि सभिनि पंहिंजे शरीर ते राज्य करे रखंदी हुई आत्मा। हाणे एतिरो जेतिरो असां खाऊं था न हिते शरीर खे हलाइण लाइ, सतयुग में चीजूं ज्यादा हूंदियूं लेकिन खाइण ॾाढो घटि हूंदो। छो जी आत्म शक्ति सां शरीर हलंदो हुयो न। एतिरी रोटी खपे थोरी असांखे जेतिरी असां रोज़ खाऊं था न, 3 टाइम रोटी ऐं विच विच में बि कुझु न कुझु खाऊं था। ये सभु देह अभिमान, देह भान जे वश थी करे असां कर्म था करूं न, इन करे असांखे ज्यादा खाइण बि थो पए। ऐं महिनत त ठीकु आहे, असां ज्यादा महिनत करूं था, शरीर जो लॻे थो, उहो त ठीकु आहे। लेकिन अगरि कोई असां महिनत जो ज्यादा कमु नथा करूं त बि एॾो असांजो खाइण थिए थो, त मतिलबु असां पंहिंजी आत्मा जी शक्ति जी, असांजी आत्मा में एतिरी शक्ति न आहे कि शरीर खे हलाए सघे। इन करे शरीर खे ज्यादा असांखे ॾियणो थो पए। सतयुग में आत्मा शक्तिशाली हुई, इन करे उते ज्यादा खाइण पीअण बि न हूंदो आहे। देवता आहिनि ॾाढो थोरो सो खाईंदा आहिनि। हूंदा 36 प्रकार जा भोजन आहिनि, रोज़ न ठाहींदा आहिनि।
कॾहिं कॾहिं त्योहार त उते हूंदा ई न, कॾहिं कॾहिं फंक्शन में हीअं हूंदो त 36 प्रकार जा भोजन थींदा। इहे त्योहार आदि त द्वापर युग खां असां मल्हाइण शुरू कया आहिनि। बाबा चवनि था त्योहार छो मल्हाईंदा आहिनि माण्हू, छो जी अॼुकल्ह दुनिया में ख़ुशियूं न आहिनि न, त इहे त्योहारनि जे बहाने माण्हू थोरी ख़ुशी मल्हाए छॾींदा आहिनि। छो जो अगरि त्योहार अचनि न त माण्हू ख़ुदि जी दुख परेशानियुनि इन्हनि ॻाल्हियुनि में व्यस्त थींदा वञनि, ॿियो ई दुनिया में बीमारी वधंदी वञे। इन करे माण्हू छा कंदो आहे, रोज़ आए दिन कोई न कोई त्योहार जे बहाने माण्हू थोरी ख़ुशियूं मल्हाए छॾींदा आहिनि, हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि। ईअं त कोई कंहिंसां मिले बि न, कोई ॻाल्हाए बि न, छो जी संबंधनि में बि कराहट अची वई आहे न। त्योहारनि जे बहाने हिक ॿिए सां मिली वठंदा आहिनि, थोरो ॻाल्हाए छॾींदा आहिनि, खिलंदा आहिनि, अलॻि अलॻि चीजूं ठाहे करे खाईंदा आहिनि। त सत्युग में त हूंदियूं ई ख़ुशियुनि जो सभु ॾींहं, त उते इहे त्योहार आदि हूंदियूं न, उते भक्ति जो कोई चिन्ह हूंदो ई न आहे। हाणे बाबा संत लाइ अहिड़ी दुनिया ठाहिण आयो आहे, ऑलमाइटी अथॉरिटी, सर्वशक्तिवान निराकार परमात्मा देवी देवताउनि जी दुनिया ठाहिण आयो आहे। देवी देवता केरु हूंदा आहिनि, सिर्फ़ु उहो बि मनुष्य ई हूंदा आहिनि। जॾहिं असांजी आत्मा में दैवी गुण अची वेंदा त असां छा कहलाईंदासीं, देवी देवता, मतिलबु दैवी गुण वारी आत्मा। पोइ जॾहिं असांखे शरीर सतो प्रधान मिलंदो न, हाणे त असांजी आत्मा दैवी गुण धारण थी करे, त शरीर त पतित ई आहे न, विकारनि जो ई आहे। लेकिन जॾहिं मां आत्मा दैवी गुण धारण करे सत्युग में देवी अर्थात सतो प्रधान योग बल वारो शरीर वठंदमि, तॾहिं मां आत्मा देवता कहलाईंदमि, पंहिंजे हुन शरीर सां गॾु। हाणे मां आत्मा दैवी गुण धारण करां थी, करे छॾंदमि त असां सिर्फ़ु दैवी गुण वारी आत्मा कहलाईंदासीं। जेसि ताईं नयो शरीर नथो मिले तेसि ताईं असांखे देवता न चईंदासीं। त हाणे बाबा चए थो, ॾिसो तव्हांजो इहो शरीर त उते वेंदो न सत्युग में। रावण जे राज्य में विकारनि वारो शरीर मिलंदो आहे, ऐं परमात्मा राम जे राज्य में सतो प्रधान योग बल वारो शरीर मिलंदो आहे। त सत्युग में रावण राज्य जी हिक बि चीज न हूंदी। बाबा चए थो तव्हां आत्मायूं त मुंहिंजियूं आहियो न, तव्हां आत्मायूं त हूंदव, जेकी आत्मायूं हाणे स्वयं खे लाइक़ु ठाहिनि थियूं मुंहिंजे मत ते हली करे, उहो आत्मा ई सत्युग में हूंदियूं। बाक़ी रावण राज्य जी हिक बि चीज न हूंदी, सभु कुझु हिते ई ख़तमु थियणो आहे। पोइ सत्युग में सभु कुझु नई चीजूं मिलंदियूं। पहिरियों असां सत्युग त्रेता में ॾाढा सुख ॾिठासीं, पोइ द्वापर कलयुग में दुख जो समय शुरू थियो, त आत्मा जॾहिं खां दुख शुरू थियो तॾहिं खां भॻवान खे यादि थी कंदी अचे। हाणे आत्मा जी पुकार ॿुधी करे परमात्मा मथां खां हेठि लथो आहे, चए थो हे जीव जी आत्मा, तोखे दुखनि सां मुक्त थियणो थी त स्वयं खे आत्मा सम्झ ऐं मूंखे यादि कर निराकार रूप में। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, मैं पंजा दरवाजनि खे बंदि करे माया खे विदाई ॾियण वारा निमित्त ऐं निर्माण ठहो। सेवाधारी अगरि सेवा कंदे कॾहिं बि इहो संकल्प कंदो आहे न कि मां इहो कयो, इहो मैंपन सां छा थींदो आहे, मैंपन आयो मतिलबु सॼे कार्य ते पाणी चढ़ी वियो, पाणी फैलिजी वियो। सेवाधारी अर्थात करावनहार परमात्मा आहे, इनखे कॾहिं न भूलो। उहो उन असां खां कराई, असां त निमित्त आहियूं। जाते निमित्त भाव आहे उते निर्माण भाव स्वतः ई हूंदो आहे। मां निमित्त आत्मा आहियां, कराइण वारो उहो परमात्मा आहे। जॾहिं इहे मापन जा दरवाजा बंदि थी वेंदा न, तॾहिं सम्झो असां सर्व बुराइनि खां दुखनि खां छुटिजी वियासीं, असां सभिनि खे विदाई ॾेई छॾी। त मां जी जॻह छा चइणो आहे, मूंखां परमात्मा कराई, मां न कयो मूंखां परमात्मा करे। अगरि मां बि सम्झो कंहिंखे अहिड़ो शब्द असां नथा चई सघूं परमात्मा कराई,
त असां पंहिंजे मन में सोचूं। अगरि असां मुख सां हुनखे चऊं त हा मां कयो, लेकिन मन में मूंखे छा सोचिणो आहे कि मूंखां परमात्मा कराई, त असांखे उहो अभिमान न ईंदो। स्लोगन आहे, जो होली हंस आहिनि उन्हनि जी विशेषता स्वच्छता आहे। स्वच्छ ठही सभिनि खे स्वच्छ ठाहिण ई उन्हनि जी सेवा आहे। स्वच्छता अर्थात ॿाहिरां जी स्वच्छता त असां रोज़ ई कंदा आहियूं, लेकिन हिते बाबा चए थो होली हंस मतिलबु जेकी आत्मा मन सां, वाणी सां, कर्मनि सां स्वच्छ हुजे, जंहिंजी आत्मा ॾाढी सुठी सोचदी हुजे, सुठो ॻाल्हाईंदी हुजे, सुठो कंदी हुजे, जेकी आत्मा में शुभ भावना, शुभकामना हुजे, त हुनजी अहिड़ी विशेषता वारी आत्मा ख़ुदि बि सदा स्वच्छ रहंदी ऐं सभिनि खे बि स्वच्छ ठाहिण जी सेवा कंदी रहंदी। अर्थात सभिनि जे मन जे वीचारनि खे, मुख जी ॿोली खे, कर्मनि खे शुभ भावना, शुभकामना सां परमात्मा जी यादि में सुधारंदी।